पाकिस्तान में अक्सर माण्हू बैंकुनि खे फुरींदा आहिनि, जंहिंजे करे बैंक ऑफिसर परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा आहिनि। पर हाणे बैंक ऑफिसर पाण ई वॾे पैमाने ते ठगी करे रहिया आहिनि। हिकु औरत बैंक ऑफिसर शहरीअ जे बैंक अकाउंट मां वॾी रक़म कढाए ऑफिस मां इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं फरार थी वई। इहो वाक़ियो इस्लामाबाद जी हिकु निजी बैंक में पेश आयो ऐं हीअ औरत बैंक जी मैनेजर हुई। औरत 2 करोड़ रुपया कढाए नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अहिड़ो केस FIA वटि जमा करायो वियो ऐं कलम 420 शामिल कयो वियो। FIR जे मतन मूजिबि औरत ब्रांच मैनेजर हिकु ग्राहक जे अकाउंट मां 2 करोड़ रुपया ठगीअ सां कढाए वई। जंहिंजे अकाउंट मां रक़म कढाई वई उन हमराह खे का ख़बर ई कान हुई, पर जॾहिं वटसि नोटिफिकेशन आयो त संदसि छिरक निकिरी विया। औरत ते जॾहिं इल्ज़ाम लॻायो वियो त हुन बैंक स्टेटमेंट पेश करे पंहिंजो ॾोह लिकायो ऐं हमराह खे चयो वियो त परेशानी जी का बि ॻाल्हि नाहे, अव्हांजी रक़म महफ़ूज़ आहे। पर FIA इन मामले खे संजीदगीअ सां वरितो ऐं ठाहूकी जांच कयाई। हाणे FIA सबूत गॾु करे रही आहे त कहिड़ी रीति हिन ॾोह खे साबित कजे ऐं पोइ ग्राहक सां इंसाफ़ कयो वञे। इहो वाक़ियो इन ॻाल्हि जी साबिती आहे त हाणे जिन ते असां भरवसो कंदा आहियूं उहे पंहिंजे उहिदे जो ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं माली फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। शहरियुनि खे अहिड़नि वाक़ियनि खां बाख़बर रहणु घुर्जे ऐं हिफ़ाज़ती उपाउ वठणु घुर्जनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk